तौहीद दे वाइज़ दा क्यों द फतवाओं तो लगंदे अली के न थामन तौहीद दे वाइज़ दा क्यों द फतवाओं तो लगंदे पीरान पीर के न थामन तौहीद दे वाइज़ दा क्यों दे चंदा फतवा दार दे वलियन के न थामन ओ मुझा अज़ीज़ो असा सबने मनीदा हूं पर सदीना हिकड़े अल्लाह के शो द सदन जो हिकड़े अल्लाह जो पाण फरमाए तो क़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम अल्लाह फरमाओ मुझा बानो ता जंग में हुजो झल में हुजो जाते भी हुजो शहर में हुजो बाजार में हुजो बाराड़ी में हुजो समुद्र में हुजो बरबड बयाबान में जो रेगिस्तानी इलाके में हुजो जाते भी को तागे दुखो गजे माखे सदक जो माता के जी कनो मा शोद ब्याता हम परेन ओ मुझा अज़ीज़ो हज़रत मोहम्मद मुस्तफा के सदन वारो अल्लाह फरमाए तो मुझे प्यारो नबी मोहम्मद करीम रोज़े अतार में मदीने शरीफ में आराम बनीरा वो ताजो सदन तो बुधी सके ताजी मदद न तो करे सके वो हज़रत अली के मदद लाए सदन वारो हज़रत अली वेचारो हाँ शाह नजब में इराक में पांजी तुरबत में आराम बनीरा ताजो सदन तो बुधी सके मदद ताजी न तो करे सके वो हज़रत पीरान पीर के मदद लाए सदन वारो हज़रत पीरान पीर बगदाद में पांजी तुरबत में आराम बनीरा ताजो सदन तो बुधी सके मदद ताजी न तो करे सके हर पीर हर फकीर जीरो या मर पांजन पांजन जान दे मौजूद गाज़ियाबाद झंडो यो भी पांजी जाए दे मौजूद अल्लाह फरमायो जाते काते गदया वहुवा माकुम ऐन मा कुंतुम इकड़ी मा अल्लाह जी ज़ात ताज़ा गदा फरमाए नाम अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद तागो लुकी वारी सावारी दग परया अन्या मावे जो है करीब आया जाते भी का तकलीफ जे वैज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान फलियस्तजीबूनी वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून ईमान बचाओ ईमान बचाओ हसन बसरी रहमतुल्लाह अलैह एकड़ो वाक़ियो दौड़ तमा काबतुल्लाह शरीफ में एकड़ी औरत के जे कश में बार वाह औरत काबे जे गिलाव के चिमड़ी लोए दी चवे दियो मुझा अल्लाह तुम मुझे उते मदद कई जा देखो मुझो मिट न हो को माइट न हो को अजीज न हो मुर्स न हो भा न हो ओ मुझा अल्लाह तुम मुझे उते पानी हिफाजत में रखो जाते को बची न तो सके ऐ अण हूं नमो हूं करे नहीं रोए भी काबतुल्लाह जे खिलाफ के चिमड़ी भी थिया अल्लाह के ये लफ्ज भी चवे थी ओ मुझे अल्लाह वाह जो तू मदद कई वाह जो तू नुसरत कई वाह जो तू मुझे हिफाजत कई वाह जो तू मुझे बच्चे जी हिफाजत कई हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो माई एडी पिरोए एडो प्यखनो पानी वे एडे दर्द मा पे रब के सदे ऐ ये लफ्ज गालाए जो माखों भी पानी वई आयो मारो ही पे अना अम्मा जे उन औरत जे वे जो आए मथे दे हथ रखी जो माज दियो भेण ओ मुजी अम्मा दे आलवाल तुसा केड़ो वाक्यो पेश आयो तुम शाजे लाए ती रोई तुसा शा वाक्यो आयो
पेश तू बुधाए दसियूं दर्द मुंदी रोई चवें दी अल्लाह तू उते मुंजी मदद कई जाते मुला कोई गर न हो तू मुंजी उते हिफाज़त कई जाते मां नबी बची लगा तू मुंजे बच्चे जी हिफाज़त कई जो मुंजे बच्चे जे बचण जो को चांस ही न हो शा गाल आखिर बुधाए दसियूं हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां माई के जियां चयो जियां गाला तियां माई रोण दे जोर नो आखिर इलाज क्या माज चमाज मां बस तकर बुधाए दसियूं बेचारी आखिर किसो बुधायो चे सही मां हेडे काबतुल्लाह जे तवाफ जे लाइ अची रहियम समुंड जो सफर हो बेड़ीअ ते सामुंडीअ ते अचानक बेड़ीअ में लोडाया समुंड जो तूफान आयो रणियूं पइजियूं दाऊं पइजियूं के सिंज के सजो के वण के सजो के झंडे के सजो के पीर के सजो के फकीर के सजो के सजो एडा लोडाया आखिर बेड़ी हेडो जो होदे मां पांजे अल्लाह के सजम आखिर लोडा खाई खाई सजी बेड़ी बुडी वई बेड़ी वाला सब मानो बुडिया रब एड़ी मूसा मदद फरमाई जो मुगे एड़ो तख्तो समुंड में नसीब फरमाए जो मां बेड़ीअ के छॾे उन तख्ते ते जो वेही रहियो त तख्तो ईअं पियो तारींदो रहे जीअं बेड़ी तरंदी हलंदी सुभान अल्लाह भाई रोए थी किसो ॿुधाए थी चवे थी साईं हिकु ॾींहुं हिकु रात उन तख्ते ते सफ़र कयो बचड़ो बि इहो खीर पिया घणा ॾींहं ॻाल्हायो हिकु ॾींहुं हिकु रात सफ़र इहो हलियो हीअं जो नज़र कयां हिकु रात हिकु ॾींहुं पोइ त हिकिड़ो शख्स अची रहियो आहे लांच में नंढड़ी बेड़ी दसी मुंहिंजे वेझो थियो मांखे सॾु कयईं मांखे चयईं त अचु मूंसां हिते वेह हिन बेड़ीअ में हिन लांच मां चयोमांसि मां पराए काके सां कीअं वियां मांखे अल्लाह ने तख्तो अहिड़ो नसीब फरमायो आहे जो तरंदो हले थो बेड़ीअ लांच वांगुरु चई मथां इहो ॿुधी वञई मांजो मूंखे पंहिंजे रब ते विसाव आहे अल्लाह साईं मूंखे न ॿोड़ींदो आखिर उन शख्स के का बीमारी दिल में उन लांच बेड़ीअ पंहिंजे खे छॾे करे अची मुंहिंजे तख्ते ते वेठो ऐं मूंखे चई त मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करण ॾे हिते अकेलो मुल्क आहे कोई बि माण्हू नाहे तंहिंजे करे मां पंहिंजो ख्याल पंहिंजी सोच पूरी कयां मां तोसां प्यार करण थो चाहियां उहा मां रोई चवे थी त मां चयोमांसि त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ करे छा थो करे ज़ालिम जेकॾहिं को माण्हू नथो ॾिसे त अल्लाह साईं न ॾिसे थो जंहिं पैदा कयो आहे जेको मालिक आहे जेको ख़ालिक आहे चए मां पंहिंजे हिन तुंहिंजे रब खे नथो सुञाणियां मां तुंहिंजे हिन अल्लाह खे नथो सुञाणियां मांखे पंहिंजो ख्याल पूरो करण ॾे उहा अमर जी फरमाए हसन बसरी खे त आखिर मां चयोमांसि भला ज़ालिम जॾहिं सब्र करे नंढो ॿार आहे खीर पीआ हिनखे खीर पीआरिया खीर जेकॾहिं हिनखे पीआरे ढोकियमि पोइ जीअं अल्लाह चाहियो ईअं थींदो अम्मा फरमाए थी मां मिड़े आसरो ॾिनोमांसि ज़ालिम खे त चुप करे वेह मां खीर पीआरणु शुरू कयमि नंढे ॿार खे ॿार जी आदत थींदी आहे खीर पींदो आहे त हुनखे निंड वठंदी आहे अम्मा चयो त मुंहिंजे बचड़े खे निंड आई अखियूं ॿुॾे मां चूंडड़ी पाती मांसि त बचड़ा तुंहिंजी मां जी इज़त जो सुवाल आहे तूं निंड थो करे अखियूं त फट अम्मा फरमाए थी जीअं मां चूंडी पाती मांसि तीअं ॿार रोअण शुरू कयो ज़ालिम खे एॾी खावड़ आई हुनखे काफ़िर खे जो खणी मुंहिंजे बचड़े खे समुंड में उछलाईं अम्मा फरमाए थी मां रड़ियूं निकिरियूं दाहूं निकिरियूं चीखा निकिरियूं सड़कियों पंहिंजे अल्लाह खे मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं बचो वियो आहे त का परवाह न आहे मुंहिंजी इज़त जो तहफ़ुज़ कर हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर
बचा तो खोड़ दी दे इज्जत जुता इज्जत हसन बसरी की हुआ मां बुधाए दी खबर ही न पई एकड़ी बला निकती समर जे वडो वाद फाड़ियो न शख्स के चकुहानी अंदर समर में की वई मां अल्लाह जो जिक्र कदी अल्लाह जी तस्बीह बयान कदी तरंदी आया फरमाते सब वज़ीर के दवरी ते दिया टेड़ा जो जिक्र कदी तख्त ते तरंदी पई जावा तिन्यन रात हम बाद में एकड़ी जी स्टाफ दे बोदम शाद सां इलाही लांचों बिठो ने लाई बेड़ियों बिठो नजर क्या देखी बेड़िया जे में इलाही माण्हू वेठा उन माण्हू में एकड़े माण्हू जे झोल में मुंहिंजो बचड़ो वेठो अम्मा फरमाए थी मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतहा न हुई मां त चयो मुंहिंजो बचड़ो मरी चुको हूंदो फना थी चुको हूंदो समुंड जे बलान खाई हुनखे ख़त्म कयो हूंदो पर हीअं जो बचड़े खे ज़िंदा ॾिठमि त मां ख़ुशीअ में खिल न पई बीहे घोड़ा न पिया बीहनि रड़ियूं कंदी दाऊं कंदी दौड़ंदी है रुकंदी उन बेड़े में दाखिल थी वनी बचड़े के भाकुर पादो माज चुमियो ॾिनो माज सजे बेड़े वारा परेशान थिया चयो माई खेलदा है छो जी न बार के चुमड़ियां चे मां सजो वाक्यो बेड़े वारन के बुधायो बेड़े वारन खोरणियो ऐं दाऊं निकरियो चयो माई तू बराबर सजिया अज सुबह सा असांजी लांच असांजो बेड़ो पियायो रस्ते में सफर में एकड़ी बला जा पुठाड़ा मथे थिया इहो नंढो बार उन मजा बला जे मथा ईअं सवार हो जीअं को वॾो सवारीअ ते सवार हूंदो आहे असां हैरान थी विया त समुंड में बला जे पुठाड़नि ते इंसान जो बचड़ो शहज़ादो ॿार खणी झोल में विहारियो ओ माई तूं सची आहीं तुंहिंजो रब बि सचो आहे तव्हांजो दीन बि सचो आहे इस्लाम बि सचो आहे उते ॿुधाए थी माई हसन बसरी खे त साईं सभु बेड़े वारा रोई वेठा ज़ारो कदार मार हारे उते जो उते चयूं त असांखे कलमो भराए मुस्लमान बणाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो तो अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो माई जी मदद समुंड में के कई बार के बचाए न समुंड में बलाउन 3 ॾींहं 3 रातियूं बार पानी में रही खुदा जा बानो तौहीद नंबर पहिरें दे तौहीद पैदा नंबर बाद पाण में नमाज पैदा ओ मुझा अज़ीज़ो नंबर 3 दे कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम कयो राग खून साज खून गानन खून पान के बचायो गलतिन खून पान के बचायो गुनाहन खून पान के बचायो प्यारे नबी मोहम्मद करीम जी सूरत पान में पैदा कयो सीरत मोहम्मद ये बनाईदा वञो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाह